الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الذين يقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون أولئك هم المؤمنون حقا لهم درجات عند ربهم ومغفرة ورزق كريم. صدق الله العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. ये दुरूद याद है सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौलाना मुशफिना मुहम्मदना मुहम्मदना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन. मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों और भाइयों, अल्लाह ताला ने पाक कलाम सूरह अनफाल की हिंदी मुबारक आयत की तिलावत कई, जंहिंमें अल्लाह ताला इरशाद फरमायो अल्लज़ीना युक़ीमून अस्सलात, उहे माण्हू जेके निमाज़ क़ाइम कनि था. निमाज बल्कि निमाज कायम करण वारा है. क़ियाम सलात कनि था. व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं जेको असां उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो आहे उन मां ख़र्च कनि था. उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा, अल्लाह ने फरमाया ये हकीकी ईमान वारा आहिनि, सच्चा मोमिन ये आहिनि. लहुम दरजातुन इंद रब्बिहिम, इन्हनि जे लाइ उन्हनि जे पालनहार वटि तमामु वॾा दर्जा आहिनि. व मग़फ़िरतुन, ऐं अल्लाह वटि उन्हनि जे लाइ वॾी मग़फ़िरत आहे. व रिज़्क़ुन करीम, ऐं उन्हनि जे लाइ अल्लाह वटि इज़त वारो रिज़्क़ आहे. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. ॿ कम अल्लाह रसिया आहिनि. घणा कम ॻाल्हायो? एॾो सी कोन्हे गुज़रो तव्हां थका वेठा आहियो. ॿ कम रब रसिया आहिनि. अल्लाह तो फरमाए इहे कम कयो. टे वरी उन्हनि जा इनाम अल्लाह बयान फरमाए. ॿ कम उन्हनि जे मथां टे दर्जा. सुभान अल्लाह. अल्लाह फरमायो ॿ कम कहिड़ा? अल्लज़ीना युक़ीमून अस्सलात, जेके निमाज़ क़ाइम करण वारा आहिनि. पहिरियों कम जेको निमाज़ पढ़े, पर निमाज़ महज़ पढ़ण जी ॻाल्हि न आहे. अल्लाह तो फरमाए युक़ीमून अस्सलात, निमाज़ क़ाइम करण वारा थी. पढ़ण अञा अलग शइ आहे, निमाज़ क़ाइम करण अलग शइ आहे. क़ियाम सलात मां मुराद छा आहे? निमाज़ पढ़ण ऐं निमाज़ क़ाइम करण. ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे? निमाज़ पढ़ण मां मुराद आहे त इहो अची वियो इत्तिफ़ाक़ मस्जिद जो मुंहुं ॾिठई, आयो ऐं हेठि मथे झुकियो, मथे दियो सिधो ॾिनई ऐं रवानो थी वियो. इहा आहे निमाज़ पढ़ण. ॿियो आहे निमाज़ जो क़याम करण, निमाज़ क़ाइम करण, माना निमाज़ सां मोहब्बत रखण वारो बणिजी वञे. निमाज़ सां दिल लाइण वारो बणिजी वञे.
निमाज़ सां हुब रखण वारो बणिजी वञे। मुंहिंजा किबला मुर्शिद करीम साईं जन फरमाईंदा आहिनि त ईमान वारे जी निशानी इहा आहे त उनखे निमाज़ सां ईअं मुहबत हूंदी आहे जीअं पंहिंजे जिस्म जे आज़ा सां मुहबत हूंदी आहे। निमाज़ खे पंहिंजे जिस्म जो उज़वो सम्झो। हे हथा बांह आहे, अखा ज़बान आहे, कन आहिनि, मथो आहे, पेर आहिनि, टंगूं आहिनि, आङिरियूं आहिनि, इहे तव्हांजे जिस्म जा उज़व आहिनि। तव्हां कंहिंखे आङुर कढणु ॾींदो, कंहिंखे अखि कढणु ॾींदो? ॻाल्हायो, जवाबु ॾियो। कंहिंखे कन वठणु ॾींदो? भला कन जी पापड़ी केरु वठी छॾे? कपड़ु ॾींदो? कोन वठणु ॾींदासीं। पेर जी हिकिड़ी नंढड़ी चीज जेका अथव उहा वठणु ॾियो, उहा वठणु कोन ॾींदासीं। असांजे लाइ उहा क़ीमती आहे। क़िबला आलम फरमाईंदा आहिनि त तव्हां जीअं पंहिंजे जिस्म जे उज़वे खे पाण खां धार करणु मुश्किल सम्झो था, ईमान वारे जी निमाज़ रहिजी वञे ॼण हुनजे जिस्म जो उज़वो हुन खां धार थी वियो आहे। इहो आहे क़ियाम सलास, निमाज़ क़ाइम करणु। पूरे क़ुरान में अल्लाह ताला जिते बि निमाज़ जो ज़िक्र कयो आहे, अमर ॾिनो अथई त निमाज़ पढ़ो, उन जाइ ते इहो अमर ॾिनो अथई त निमाज़ क़ाइम करण वारा बणिजो। छा कयो? ॻाल्हायो न था। ॻाल्हाइण जो मक़सदु आहे त तव्हांखे ॻाल्हि यादि रहे, ज़हन में रहे। सुभान अल्लाह। पहिरियों कमु कयो जो अल्लज़ीन युक़ीमून सलात, निमाज़ क़ाइम कयो, निमाज़ पढ़ण वारा थियो। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं ॿियो कमु इहो कयो त जेको अल्लाह तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे, अल्लाह तव्हांखे इज़ाफ़ी माल ॾिनो आहे, दौलत ॾिनी आहे, मानी पाणी रिज़्क़ जूं सूरतूं आहिनि, जन सूरत में अल्लाह ताला तव्हांखे रिज़्क़ अता कयो आहे। मुंहिंजो मालिक रब थो फरमाए उन पंहिंजे रिज़्क़ खे अल्लाह जी राह में ख़र्च करण वारा बणो। सुभान अल्लाह। पंहिंजे माल जे मथां कंजूस बणिजी, नांग बणिजी वेही न रहो। जेको अल्लाह ॾिनो आहे उनखे ख़र्च कयो, उनखे ग़रीबनि मिस्कीननि ताईं पहुचायो, हक़दार ताईं उहो माल पहुचायो। पोइ ज़कात जी सूरत में, ख़ैरात जी सूरत में, सदक़े जी सूरत में, एहसान जी सूरत में जेको अल्लाह माल ॾिनो आहे उन मां अल्लाह जी राह में ख़र्च कयो। ख़र्च करण सां तव्हांजो माल घटिबो कोन, उन में अल्लाह अञा इज़ाफ़ो। सुभान अल्लाह। जेको माल अल्लाह तव्हांखे अदा कयो, तव्हां कमायो, महिनत मज़दूरी कई, पर अल्लाह जो हबीब थो फरमाए त तव्हांजो माल सदके ॾियण सां घटिबो न। मूंखे कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मोहम्मद करीम जी छान आहे, मदीने वारो जो फरमाए सदके ॾियण सां माल घटिबो न आहे, अल्लाह अञा इज़ाफ़ो फरमाईंदो। वरी जो सुभान अल्लाह। ॿ कम इहो, ख़ैरात करण वारो थिए ऐं निमाज़ पढ़ण वारो थिए। क्या कम कंदा आहिनि? औखा कम कंदा आहिनि, मुश्किल कम कंदा आहिनि, पर सवला उन जे लाइ जंहिंजे दिलि में ईमान हुजे। सुभान अल्लाह। जेको सचो मोमिन हुजे उन जे लाइ औखा न आहिनि, ईमान वारनि जे लाइ सभई कम सवला आहिनि। मदीने वारे साईं फरमायो, बल्कि अल्लाह जो क़ुर फरमायो इहे ॿ कम तव्हां कयो, बदिलो वरी मां अल्लाह अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। कहिड़ो बदिलो अता फरमाईंदो? दुरूद पढ़ त ॿुधाए। सल्लल्लाहु अलैहि सच्चो ईमान वारो आहे। जे मस्जिद जे लाइ वक़्तु कढियो, पंहिंजे अल्लाह ने पंधरो कयो, पंहिंजे मालिक खे राज़ी करण जे लाइ वक़्तु कढी, कमकार आहिनि, मसरूफ़ियतूं आहिनि,
धारिया नारिया को नौकरी वारवा को कारोबार वारवा को धंधे का बार वारवा को दुनिया के कफन में मसरूफा पर कन्ने अजान जो आवाज पियो सब कम छदे जे मालिक रब दिया दो सिर झुकाने जे हाजिर सुभान अल्लाह नमाज जे लायो अल्लाह के राजी करने जे लायो ऐ अल्लाह जो कुरान को फरमाए यो कमी तो पान कमाई मेहनत कई मजदूरी कई पसीनो बहाई मुशक्कत सही दर्द खई सूरज सहीब जो पान कमाई महदूद पान ताई न रखे अल्लाह दी राह में खर्च करने वालो बणजो अल्लाह तो फरमाए कि होई ईमान वालो आए सुभान अल्लाह चलो गाड़ी पटिए दा मानू में कौन थी दुआ जुबा कुबा पाए थे में कौन थी दुआ नाले जानो आलिम मुफ्ती लिखाई मुआ गुरु पीर लिखाई मुझे ऐसे तो ना पीर तो सुनाया मान अल्लाह तो फरमाए मोमिन ये न छिबोवा ईमान ये ना है जो तुझे दिल में ईमान अची वजे ईमान वो वा जो नमाज सा दिल लाए पंजे माल माला दिरा में खर्च कर वालो छे लहुम दरजातुन इंद रब्बिहिम इन मानू जेला अल्लाह तो तमाम वदा दर्जा है चाहे न दर्जा है एड़ा दर्जा है एड़ा मकाम है एड़ा अल्लाह वटन जेला दर्जा है जिन अखिर दिठा न कतन बुधा न दिल में कदे वजो ख्याल पैदा जुआ अल्लाह तो फरमाए इन ईमान वारन के मा अल्लाह वे दर्जा दा फरमाई यो अल्लाह तो फरमाए व मगफिरतुन मा अल्लाह उनका गुनाह बख्शे माफ करे शरीर सुभान अल्लाह बख्शिश अता कंदुस छोटकारो अता कंदुस निजात अता कंदुस के दो बड़ो गुनहगारा खातिया पर मुझे दर्द आयो सिर झुकाई जबीले न्याज अल्लाह दे आदो झुकाई मा अल्लाह पाजे आदो झुकण वाले सिर के शर्मिंदो न कंदो आया मा अल्लाह पाजे आदो झुकण वाले सिर के ओ पेशानी जेका मु अल्लाह दे आदो सजदे में गिरे रब तो फरमायो वा दुनिया में दुख न दिसंदी गम न दिसंदो ओ दर्द न दिसंदो मा अल्लाह उनजा गुनाह त बख्शींदुस व रिज़्क़ुन करीम सुभान अल्लाह इज्जत वारो रिज़्क़ अता फरमाईंदुस सुभान अल्लाह एड़ो मानो मेहनत करे दो मुशक्कत नहीं मजदूरी करे दो खबर त रिज़्क़ मिलंदो मुके उन जे तो कई लोड़ी पघर वहाई जनवरी जो दिसंबर जो महीनो आ सीए में मानो तकंदा पिया पर हे बेचारो मेहनत करण वारो मानो उन सीए में पघर में दो रिज़्क़ जेला रोजी जेला पेट पालने जेला बच्चन के खाराने जेला अल्लाह तो फरमाए मुझो पड़जी वञ तो के मेहनत मुशक्कत का अल्लाह निजात अता फरमाए सुभान अल्लाह मेहनत मजदूरी बुरो कम ना है बल्कि मैं होना शहीद जो रक्त वहे होना ईमानदार मजदूर मजदूरी करे उन जो पघर वहे उन शहीद जे रक्त जे बराबर ने पघर है सुभान अल्लाह सुभान अल्लाह रिज़्क़ अचे दो पर मुश्किलातुन सा अचे दो अल्लाह तो फरमाए मुझो बणजी वञ मु अल्लाह जो बणजी वञ करीम रिज़्क़ अता फरमाईंदो सा एड़ो रिज़्क़ दींदो साए जे रिज़्क़ में मां अल्लाह ताला तुझे ला बुलंदी रखाई आ इज्जत रखाई आ मु अल्लाह तुझे ला दर्जा रखाया है एड़ो भलो रिज़्क़ दींदो साए जे में का परेशानी न हुंदी दुख न हुंदो तुझी दिल में अल्लाह सुख साए सा भरे चली सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह
करते हैं। अल्लाह तो फरमाए वल मुकीमीन अस्सलात वल मुतून ज़कात। केदा नो वे माण्हू भला आहिनि जेके नमाज़ क़ाइम करण वारा आहिनि। केदा न भला आहिनि उहे, केदा न अल्लाह खे वणनि था, केदा न अल्लाह खे प्यारा लॻनि था उहे। केर जेके नमाज़ क़ाइम करण वारा आहिनि, सुभान अल्लाह, नमाज़ पढ़ण वारा आहिनि। वल मुतून ज़कात, ऐं उहे माण्हू केॾा न भला आहिनि, केॾा न अल्लाह खे वणनि था जेके पंहिंजे माल मां ज़कात अदा कंदा आहिनि। अल्लाह ताला फरमायो अल्लाह जी राह में ख़र्च कयो। हिते वरी अल्लाह ताला मखसूस हिकिड़ो टर्म इस्तेमालु कयो त ज़कात अदा कयो। वो तो मुतलकन सदको ही खैरात कयो। हिते अल्लाह ताला फरमायो ज़कात जेको फर्ज़ आहे सिर्फ़ फर्ज़ी खैरात कयो, ॿी का खैरात नथा कयो। अल्लाह तोखे माल ॾिनो आहे, साल फिरी आयो त ज़कात अदा कर, बनी बारो अथई, फ़सुल लथो आहे हुन मां उशर अदा कर। साईं मुंहिंजा वापारी आहीं, जेको मुनाफ़ो थियो हुन मां ॻणे सारे ज़कात अदा कर। अल्लाह तो फरमाए वल मुतून ज़कात, ओ इहो ज़कात ॾियण वारो केॾो न भलो आहे। सुभान अल्लाह। वल मुमिनून बिल्लाह, ऐं उहो माण्हू केॾो न भलो आहे जेको अल्लाह ते ईमान आणींदो आहे, जेको रब ते ईमान आणे थो, अल्लाह ते यकीन रखे थो। वल यौमिल आखिरे, ऐं केॾो भलो आहे जेको क़यामत जे ॾिहाड़े ते यकीन रखण वारो आहे। असां चवंदा त भलो उहो आहे जेको सरदार हुजे, ऑफिसर हुजे, कुर्सी वारो हुजे, साहिब मसनद हुजे, शिकिल सूरत जो भलो भलो लिबास पाइण वारो हुजे। न, अल्लाह तो फरमाए हूं अल्लाह वटि भलो उहो आहे जेको नमाज़ पढ़े, ज़कात ॾे, रब ते ईमान आणे ऐं आख़िरत ते यकीन रखे। आख़िरत ते यकीन रखण मुराद छा आहे? क़यामत जे ॾिहाड़े जे लाइ तयारी करण वारो हुजे। या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। ईमान वारो ॾिजो अल्लाह खां ऐं इहो गौर ऐं फ़िकिर कयो पंहिंजी जान ते त तव्हां सुभाणे जे लाइ कहिड़ा अमल मोकिलिया आहिनि, क़यामत जे लाइ कहिड़ा अमल रवाना कया आहिनि, कहिड़ा अमाल तयारु कया आहिनि। पोइ इहा जेका आख़िरत जी तयारी करण वारो आहे, अल्लाह तो फरमाए इहो माण्हू भलो आहे। असांखे पंहिंजो मुस्तक़बिल यादि आहे, असांखे पंहिंजो घर यादि आहे, बच्चनि जी पढ़ाई यादि आहे, ज़ाल जी फरमाइश यादि आहे। क़यामत जी रसूल सां गॾु टके जी बि यादगिरी विसरी वई आहे, ज़रे बराबर बि यादि न आहे। पोइ क़यामत क़ाइम थियणी आहे, मरणो आहे, क़बर में वञिणो आहे, असांखे हलणो आहे अॻे सफ़र ते। पुट सदाईं रहणो हुजे हा त हिन दरगाह जे मालिकनि खे रहणो पवे हा, घटि में घटि माण्हुनि खे नसीहत कंदा न। हज़रत मिठड़ो साईं हिते हुजे हा, महबूब इलाही साईं हिते हुजे हा, वञी क़बर जा महिमान थिया त असांखे बि सफ़र ते हलणो आहे। असांजा वॾा विया त असांजे लाइ सबक़ छॾे विया। कहिड़ो सबक़? या दुनिया अथई ए यार फानी, या दुनिया अथई ए यार फानी, या दुनिया अथई ए यार फानी, छॾे वींदे हिते सभु यार जानी, न माइट मिट तोखे कम यार ईंदा, न रहंदी हीअ मिठा तुंहिंजी जवानी, न रहंदो बाग़ ताज़ो ही दुनिया जो, न रहंदो बाग़ ताज़ो ही दुनिया जो, न रहंदो बाग़ ताज़ो ही दुनिया जो, हवा ते खे लॻे आख़िर फिज़ानी। वराइज यार दिल अल्लाह ने तू, वराइज यार दिल अल्लाह ने तू, वराइज
मोहब्बत में दीवानी थी वही अल्लाह वारो रस्तो दे तो उनके अल्लाह से मोहब्बत वारो बना रब के याद करने वारो थी कुछ आखिरत की तैयारी कर तो अल्लाह तुझे मसा मेहरबानी का दरवाजा खोले सुभान अल्लाह अल्लाह दे जिक्र का गाफिल न थी रब के याद करने का गाफिल न थी अल्लाह जो कुरान तो फरमाए वो मन आरद अन जिक्री فإن له معيشة ضنكا जेको माण्हू अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल थी वञे मां अल्लाह जे रिज़्क़ खे तंग करे छॾींदो आहियां रोज़ी हुनजी छा कंदुसि ॻाल्हायो तंगी करे छॾींदुसि बरकत खणाए छॾींदुसि हुनजे रिज़्क़ मां बरकत मोकिलाए वेंदी हुनजे रिज़्क़ में तंगी अची वेंदी कमाईंदो बि सही फसल लथो बनी लथी माल आयो पगार मिली दौलत मिली पर पूरी नथी पवे रिज़्क़ में बरकत नथी पवे अल्लाह तो फरमाए सब तुंहिंजो जो इहो आहे जो तूं अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल बणिजी वियो आहीं क़यामत जो ॾियारो थींदो वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा ऐं मां अल्लाह क़यामत जे ॾियारे हुनखे अखियुनि खां अंधो बणाए उथारींदुसि उथंदो न अखियुनि खां अंधो बणिजी उथंदो अखियुनि खां नाबीन थी उथंदो जेको अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल आहे अल्लाह जी यादि कंदो मोड़े वेठो आहे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा अज़ीज़ो हिन आस्ताने जो सबक़ इहो आहे त अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न थियो असांजो वाहिद सबक़ आहे त अल्लाह जे ज़िक्र वारा थियो मुर्शिद सां मोहब्बत रखण वारा ज़िक्र अल्लाह जो अहिड़ी शइ अथई जेको तुंहिंजे दर्दनि जी दवा आहे तुंहिंजे मर्ज़नि जो इलाज आहे मुझे मुर्शिद मासूम इलाही वही फरमायो चलो सुभान अल्लाह याद कर अल्लाह के दिल सुन तू याद कर अल्लाह के दिल सुन तू एक करे पंजे धड़िय के जान तू जिक्र जाती कर सदा सीने अंदर नगड़ी सा कल्ब के तू साफ कर कल्ब मोमिन बैद तई अल्लाह जो कल्ब मोमिन बैद तई अल्लाह जो कल्ब मोमिन बैद तई अल्लाह जो कोल तई ही मीर मुरसल शाह जो थी अधरात जो ताकरी जो पसी फिर घात जो सुभान अल्लाह करबला जिक्र अल्लाह मोहब्बत से अल्लाह सही बुखारी शरीफ की हदीस मुझे दिल पर नबी फरमाए यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्ल अर्शुहु क़यामत जे ॾियारे जॾहिं को सायो न हूंदो को छपर छांव न हूंदो को माण्हू जे बचबचाव जे लाइ को छांव न हूंदी पर्दो पनाह जो न हूंदो उन क़यामत जे ॾियारे हिकु सायो अर्श मुअल्ला अल्लाह जे अर्श जे साए खां सिवा को सायो न हूंदो सत खुशनसीब अहिड़ा हूंदा जिनखे क़यामत जे ॾियारे अल्लाह पंहिंजे अर्श मुअल्ला जो सायो अता सत कहिड़ा खुशनसीब आहिनि तवील फेरिस्त आहे हिकिड़ो उन्हनि मां उहो आहे मदीने वारे साईं फरमायो रजुलुन यज़्कुरुल्लाह खालियन फफादत ऐना ओ वो मर्द जेको
अकेले में रही तन्हाई में रही चलो अल्लाह अल्लाह बुलंद आवाज से अल्लाह तन्हाई में नहीं अल्लाह जो जिक्र कंदो आहे अकेलाई में नहीं अल्लाह जो जिक्र कंदो आहे वो जिक्र कंदे 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 फफादत ऐना अल्लाह की मोहब्बत में फर्दे मोहब्बत में अल्लाह जे जिक्र जी कैफियत में उनकी अखियुनि मां लुढ़क वही आया सुभान अल्लाह उनजे अखियुनि मां लुढ़क वही आया पानी वही पियो रोई वेठो दी मोहब्बत में मुझे दिल पर नबी तो फरमाए क्या मचे दियारे लगे अल्लाह पंहिंजे अर्श जी कुर्बत में विया पंहिंजे छपर छा वेठा विया केर जेको चवंदो अल्लाह मोहब्बत से चवण कुरान के याद करे कोई अल्लाह के राजी कर हे लम्हा थई ये जिंदगी थई हे वक्त थई हे टाइम थई मौत जो पैगाम आयो त ये रूह निकतो है जिस्म ये बेजान बंदी वो न सही मुझा पुट के फायदो दींदे न अम्मा जी ख्वाहिश पूरी कंदे न अबे जो मददगार थी सघंदे सब भई तो के खणी वनी मिट्टी जे हेठ पुराईंदा उन मरण खां अॻु में पंहिंजे मालिक खे राज़ी कर पंहिंजे अल्लाह खे राज़ी कर तूं त खुश नसीब आहीं न तूं मदीने वारे साईं जो उम्मती आहीं जे महबूब जे सदके अल्लाह असां त घणा बार लाहे छॾिया आहिनि सुभान अल्लाह ॿियूं उम्मतुनि वारा साईं मुंहिंजा माफ़ी वठनि त हजार कोशिशों कन नबी उनके ना दुआऊं घुरन तबे अल्लाह माफ करे न करे वडी मुश्किल होंदी हुई पर असा जे ला दरसियो आहे एक तरफ की मोट कर सुभान अल्लाह एक तरफ की बंध कर अल्लाह दे एक तरफ की रुजू अल्लाह कर ओ वो मानो जो तौबा ताइब थे अत्ताइबु मिन ज़म्ब कमल्ला संबलहु जेको गुनाह का ताइब थियो मदीने वाले साईं फरमायो न जण गुनाह जो कम कई भी हजार गुनाह जा कम करे अल्लाह दे मोट कर मदीने वाले साईं जे सदी अल्लाह फरमायो मां अल्लाह ऐब न ॾिसंदो आहियां माण्हू वांगुरु जताईंदो न आहियां त मुंहिंजो हे कम न कई हे कम न कई ऐब बख़्शे न छॾींदुसि वरी उन जो जवाब कोन ॾींदुसि फिलहाल कम हीअं छो कयो हुई बख़्शे छॾियूं त मूं अल्लाह जे मथां हक़ आहे त तुंहिंजे मथां ज़ुल्म न कयां तोखे जन्नत में रवानो करे छॾियां चओ सुभान अल्लाह अर्ज़ करे ॾिस न मदीने वारे साईं जो वास्तो विझी सुभान अल्लाह ये महबूब इलाही घोट साईं सेखारियो मुंहिंजा मौला गुनाह बख़्शाया मुंहिंजा मालिक सुभान अल्लाह गुनाह बख़्शाया वठी पेड़ मोहम्मद आई आया सुभान अल्लाह ओ मुंहिंजा मौला गुनाह बख़्शाया मुंहिंजा मालिक गुनाह बख़्शाया वठी पेड़ मोहम्मद आई आया ओ मुझी तोखा सिवा नाए सरदो तोखा सिवा साहो नाए बधी बाहूं बाजार ल बनाया बधी बाहूं बाजार ल बनाया वठी पेड़ मोहम्मद आई आया ओ न को अमल सुझे तो को मुखे न को आसरो सुझे तो को मुखे किया कार पंजी माल राया किया कार पंजी माल राया किया कार साईं पंजी माल राया वठी पेड़ मोहम्मद आई
ओ केड़ो कंधड़ो खातो जामा ओ केड़ो कंधड़ो खणामा जातो है मारे परनु मिठा तो अवाजो अची साहिल भई दर्दे सताया अची साहिल मां दर्दे सताया अची साहिल मां दर्दे सताया वठी मेड़ मोहम्मद आई आया ओ हजरत साईं ख्वाजा महबूब इलाही आसिम वैदा तू कर पियो वठी महबूब मदीनी के संग पियो है जवे आगो आसिम तो अखाया जवे आगो आसिम तो अखाया वठी मेड़ मोहम्मद आई आया चो अल्लाह मोहब्बत सा जो अल्लाह जो कुरान तो फरमाए ओ मोमिन जो नमाज कायम करे ज़कात अदा करे वल मुमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर ऐ क़यामत जे दिहाड़े जे नथा ईमान आने अल्लाह ते ईमान आने आखिरत जी तैयारी करे अजरन नज़ीरा सुभान अल्लाह ये ईमान जिनके अल्लाह ने तरफा बड़ा अजर अता किया लइन अकमतुम सलात व आतैतुम ज़कात जे नमाज कायम कयो ज़कात अदा कयो पंहिंजे माल मां जेको अल्लाह फर्ज़ कयो तो ज़कात ॾियो व आमनतुम बिरुसुली ऐं मुंहिंजे रसूलनि जे मथां ईमान आणियो मदीने वारे साईं सां मोहब्बत रखो मुंहिंजे दिलबर नबी सां इश्क रखो व अज़रतुमूहुम ऐं दिलबर नबी जी इज़त करण वारा बणिजी वञो मुंहिंजे दीन जा मददगार बणिजी वञो ईमान वारियो मोहब्बत रखण वारा करम गुरजरी में अचण वारो सखणी मोहब्बत दी दावा सखणी ईमान दी दावा ना करनी तो कलमो पढ़ियो अज़रतुमूहु ईमान आने वरी मदीने वारे साईं जा मददगार जो दीन के फैलाइण वारा जो मदीने वारे साईं सां दिल लाइण वारा जो व अक़रतुमुल्लाह कर्दन हसना ऐं अल्लाह के कर्ज़े हसना ॾियण वारा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए रब के कर्ज दियो रब के अल्लाह के कर्ज की जरूरत है सुभान न अल्लाह तो फरमाए कि मुझे दीन जो कम कंदा तवा उन्हन जा मददगार जो यो जड़ तवा मु अल्लाह के कर्ज दे कया सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह ॾिसो जेको दीन सां वफ़ादार आहे दीन जो ख़ैर ख़्वाह आहे दीन जो मददगार आहे दिलो जान सां दीन जी ख़िदमत करे थो बुज़ुर्गनि फरमाया त उन जी मदद कयो जानी माली इहो गोया कि तव्हां अल्लाह खे कर्ज़ ॾेई रहिया आहियो अक़रतुमुल्लाह कर्दन हसना अल्लाह खे कर्ज़ ॾियण वारा थियो बदले में छा मिलंदो लहो कफ़िरन अन्कुम सय्यिआतिकुम अल्लाह जो कुरान तो फरमाए अल्लाह तव्हांजा हड़ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदुसि लहो कफ़िरन अन्कुम सय्यिआतिकुम तव्हांजा गुनाह बख़्शे छॾींदुसि माफ़ी ॾेई छॾींदुसि वलअदखिलन्नकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार उन्होंने जन्नतुल बागन में दाखिल कंदुल जंजे हेठा नहरूं जारी आहिनि सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह जॾहिं मदीने वारे साईं सां दिलि लाइ
महबूबन करीमन सा मोहब्बत जो नातो निभाईंदे मुझे दिल पर नबी सा हुब रखंदे ऐं ओ भी अमल कंदे जेके अल्लाह ॿुधायो हिकिड़ो नमाज कायम कर ॿियो मालनि मां ज़कात ॾे टियों मदीने वारे साईं सां मोहब्बत ईमान जो नातो गंढ दीन जो मददगार थी ऐं दीन सां जन दिल लाती उन्हनि जो मददगार थी अल्लाह तो फरमाए गुनाह बि बख़्शींदो माए माफ़ी बि ॾींदो माए दर्जा बि वधाईंदो माए जन्नत में दाख़िल करे सुभान अल्लाह असांजो अल्हम्दुलिल्लाह मदीने वारे साईं सां प्यार आहे आमीन 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 असां गुलाम इब्ने गुलाम मदीने वारे साईं मुझे मुर्शिद मादरी वारे फरमायो जो सुभान अल्लाह महबूब दिलबर साईं तो फरमाए गुलाम इब्ने गुलाम आया इहाई मुंजी सुञाण आहे सुभान गुलाम इब्ने गुलाम आया इहाई छोकर पर संदन जो नौकर गरीब छोकर संदन जो नौकर संदन की आशिक असीर आया नबी जे दर जो फकीर आया मन नबी जे दर जो फकीर आया नबी जे दर जो सभई गॾिजी चओ नबी जे दर जो ओ नबीर आया नबीर आया छा बाक़ी नबी जे दर जो फकीर ओ नबी जे दर जो फकीर आया ओ जॾहिं खां जानिब जो दर वतो थम आया छोकर नबी जे दर जो फकीर आया नबी जे दर जो अधर नधर तक उन्हनि जो आया आसमां दिलबर साईं जी पिरीअ खे पारत अधर नधर तक उन्हनि जो आया आसा सभनी फकीरन जी पिरीअ खे पारत साईं सनीदा ऐं नालो नीदा साईं सनीदा ऐं नालो नीदा सदाई सिक में सुधीर आया हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां चओ नबी जे दर जो फकीर आया नबी जे दर जो ओ नबी जे दर जो फकीर आया 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 सुभान अल्लाह या दुआ करो अल्लाह ताला शारे को गुलामी में फकीरी में कबूल फरमाए आमीन आमीन चलो मदीने वाले साईं की दरबार में कबूलियत आमीन चिठो मिली वही जे इयो इतने मकबूलियत मिली वही तो मैं जहान मोचारा साईं चवन तो मुंजो आई वाह वाह सुभान अल्लाह मदीने वालो साईं फरमाए त करमपुर में अचण वाला वो दिलबर साईं के संदड़ो करण वाला तू मुंजो आई ई केड़ी नेमत खपे वाह अल्लाह सुभान अल्लाह असा के महबूब से प्यार मुझे मुर्शिद दिलबर से मरी चो मेरी ऐसा प्यार वाह कोई करार वाह मेरी ऐसा प्यार वाह कोई करार वाह हबीब बेमिसाल बा कमाल वाह अखियुनि जो ठार वाह दिलदार जो दिली दिलदार हबीब
महबूब जो बंजी तो ॾिस मदीने वाले साईं सां दिल लाए तो ॾिस न हज़रत सैयदना रबिया सही मुस्लिम शरीफ जी सुनन अबू दाऊद नसाई मुस्नद अहमद तबरानी तवील किताबन जो सिलसिलो हदीस जो में हदीस अचे थी सैयदना रबिया रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो मां महबूब करीम जो खादिम हुयुसि खिदमत कंदो हुयुसि महबूब करीम खे पाणी पियारींदो हुयुसि फअतैतु बिवुदूही व हाजती महबूब को हुकुम दीदा हुया कम चवंदा हुया महबूब जो कम कंदो हुयुसि मदीने वाले साईं सां गुलामी जो नातो हुयो ई सजो अन्नहारी अखदमुन नबी मुझो डी मदीने वाले जी खिदमत में गुजरंदो हुयो सुभान अल्लाह ई सजो अबो कोन हुयो अमा कोन हुई बच्चा बार मिट माइट काशे को बस नबी ने तरह से बैठो हो सजो नी साईं जी खिदमत में जने रात थींदी हुई फइदा कान लैलो अवैतु इला बाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फबितु इंदहु सुभान अल्लाह जने रात थींदी हुई अचे महबूब जे दरवाजे जे पासे में वेही उते सुम्ही पवंदो सुभान अल्लाह वाह रबिया तुंहिंजा भाग हिते राज सिकनि पिया गुलाम नबी में रड़ियूं कंदो हुयो रोंदो हुयो सुभान अल्लाह छा थो चवे त सुभान अल्लाह चए थो त महबूब ॿियो कुझु न खपे बसि तुंहिंजे घर जे अॻियां मूंखे दर खपे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि ईमान तो चाया तम वट सोन चांदी ज़रूर जे ईमान तो चाया तम वट सोन चांदी ज़रूर जे थो घुरा तो खात तुझे दर लॻा मुंहिंजो घर हुजे मान तो चाया तमू वट सोन चांदी ज़रूर जे तो घुरा तो खात तुझे दर लॻा मुंहिंजो घर हुजे ओ मूमनी है दरबा मीअं जो जीअं दस्तूर हुआ तूं बि मिठड़ा चौखड़ी मूंखे बुरीअ मंज़ूर हुआ सुभान अल्लाह है मूमनी दरबा मीअं जो जीअं दस्तूर हुआ तूं बि मिठड़ा चौखड़ी मूंखे बुरीअ मंज़ूर हुआ तुंहिंजे हर महिमान जो ही नात ख़्वानो कर हुजे ओ तुंहिंजे हर महिमान जो ही नात ख़्वानो कर हुजे तो घुरा तो खात तुझे दर लॻा मुंहिंजो घर हुजे वेरी गुड सुभान अल्लाह रबिया तो फरमाए फला अज़ालु अस्मअहु यक़ूलु सुभान रब्बी जीअं जो रात थींदी हुई महबूब जे दरवाजे ते वेठो हूंदो हुयुसि कटलाए ॿुधंदो हुयुसि त महबूब जे घर मां सॼी रात जो आवाज़ ईंदो सुभान अल्लाह सुभान रब्बी सॼी रात महबूब अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारे छॾींदा हुआ अल्लाह अमल ओ तकलीफ़नी ऐनी फअनाम तां मूंखे ॾहर चढ़ंदो हुयो वरी निंड अची वेंदी हुई मां सुम्ही पवंदो हुयुसि पर महबूब जे घर में अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ बंदि न थींदो हुयो असां नहीं लगता घोड़े सुम्हूं था त हेॾी वॾी जबल जॾहिं सियारे जी रात आहे सुबुह जो ज़ैनूर मुले जी बांग न उधारे ज़ाल जी मथूं हणियूं था हिन भाॻे वञी कमाए था ॾेखारो आओ कि न रब जो नालो ई यादि नथो बीहे
सुभान अल्लाह असांजो नबी हज़रत हैदर करार हिकिड़े ॾींहुं अचे पियो साम्हूं सिज उभरे पियो सिज उभरे पियो ओभर खां हैदर करार सिज खे ॾिसी फरमायो ओ सिज गवाह रहिजा हमेशा अली जो के लहंदे उभरंदे ॾिठो आहे पर सिज तो कॾहिं मूं अली खे निंड में कोन ॾिठो हूंदो जॾहिं उभरंदो ई जॾहिं लहंदो ई त मूं अली खे अल्लाह जे ज़िक्र में अल्लाह जी इबादत में मशगूल सुभान अल्लाह असां अली वारा नबी वारा आहियूं त असांजे महबूबनि जो ताल्लुक़ त इबादत सां आहे असां अल्लाह जे ज़िक्र सां मोहबत रखूं न जॾहिं हिकिड़े ॾिहाड़े रबिया जो फरमाए रात जे वक़्त में महबूब घर मां ॿाहिरि निकिता मां बि पियो महबूब जे दरवाज़े ते सुभान अल्लाह दरे मुस्तफ़ा वठियो सुभान अल्लाह तख्ते सिकंदरी पे वो थूकते नहीं है बिस्तर लगा हुआ हो आका जिनका तेरी गली में सुभान अल्लाह साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ॾिठो त रबिया पियो साईं फरमायो या रबिया सल्ली फक़ौती का खिदमत ॾिसी क़बूलियत जो टाइम आयो नबी क़बूल फरमायो साईं ने फरमायो रबिया घुर छा खपे अॼु जेको घुरंदे सो ॾींदो मां रबिया सियाणो हुयो अर्ज़ की या रसूल अल्लाह उनसुरनी हत्ता अंसुर या रसूल अल्लाह मेहरबानी कई त हिकिड़ी मेहरबानी आहे त थोरो वक़्तु ॾियो त मां सोचां त तोखां छा घुरां थोरो वक़्तु ॾियो मूंखे थोरो टाइम ॾियो असां जहिड़ो नबी साईं फरमाया ओॾी महिल ई सोचो वेठा आहियूं ख़्याल या रसूल अल्लाह हो फलाणे हंधि रिश्तो बि थिए पैसो बि मिले उहो बनी सोचियो वेठो आहे बंगलो सोचियो वेठो आहे माल सोचियो हे सभु मूंखे मिले सुभान अल्लाह सभु पावे जो रस्तो नबी हथ खणे त हर शइ मिली वञे न सुभान अल्लाह रबिया सियाणो हुयो चए थो मूं सोचियो साईं फरमायो हल वक़्तु अथई वञ ॿुधा जेॾी महिल वक़्तु तो अॼु जेको घुरंदे सो मिलंदी तज़क्कर तो दुनिया फानियतुन मुनक़तिअतुन मूं सोचियो यार दुनिया घुरां महबूब ॾींदा त सही पैसो बि ॾींदा दौलत बि ॾींदा बादशाही घुरां त बादशाही बि ॾींदा पर दुनिया त फानी आहे ख़तमु थी वेंदी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अस्अलुका अन तदअ अल्लाह अन युजनिबनी मिनन नार सुभान अल्लाह या रसूल अल्लाह मुझे महबूब मुझे ला दुआ करो अल्लाह मुझे जहन्नम का निजात दे व युदखिलनियल जन्नत मुझे रब जन्नत में दाखिल करे पर ये न अन्न मुराफिकतक फिल जन्नत महबूब जन्नत में खपे पर तो सा गद्दू खपे सुभान अल्लाह ये जन्नत न खपे या दुआ करो जहन्नम का निजात मिले जन्नत खपे पर जन्नत सखड़ी ना तो सा गद्दू खपे सुभान अल्लाह शिकन जा अंदाज ॾिसो न जे तो दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना ये मेरा है दीवाना दिल में तुझे रख लूं ए जल में जाना सुभान अल्लाह या रसूल अल्लाह दुआ करो जन्नत मिले पर तो साकत मिले तुम्हें जन्नत के छा करा दे जब नबी न मिले हाँ ना मोहब्बत वारा चला असांखे जन्नत सां न आहे असांखे गर्ज आहे त हुसैन जे नाते सुभान अल्लाह साईं जन मुर्की फरमायो फसकत रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सुम काल खामोश थी विया साईं जन वो मुर्की फरमायो मन अमर कबी हाजा रबिया या कंहिं ॻाल्हि सेखारी अथई इहो दस कंहिं ॾिनो अथई कंहिं सेखारियो अथई जो ॿियो हीअं त सोचे छा चए थो या रसूल अल्लाह
सेखारे वेखारो के कोने को मां अमरनी भी याद के कोन सेखारे भला किन्नी अलिम तो अन्न दुनिया मुनकतियतुन फानियतुन या रसूलल्लाह मु सोचो दुनिया फानिया खत्म थी वेंदी व अंत मिनल्लाह बिल मकान अलज़ी अंत बिही अहबबतो अन तदउ अल्लाह मुजा महबूब मु सोचो तुजो दर्जो अल्लाह वधाए छडियो आ तू रब जो महबूब आई जिया तू चमते अल्लाह कंदो तो इन जे करे मुजो के बियो कुछ न खपे तुजो साथ सुभान अल्लाह खाशे न खपे तुजो साथ खपे तुजी गुलामी खपे हिते हुते तू खपी या रसूल अल्लाह सुभान अल्लाह रब्बी आलो त कम थियणो हुयो पर मदीने वारे जी नजर हिन आशिक जे मथा तुझे मुझे मथा हुई साईं जन असां जे लाइ बात रसूली के तवा के नबी जो साथ खपे के खपे सुभान अल्लाह जन्नत वो मदीने वाले सा गए बस मां हो जाए नबी से कार्य साईं जन फरमायो इन्नी फाइड तुझे ला दुआ कुरान ये ही थींदो पर इन्नी बिकसरत सुजूद घना सजदा कर छो त घणन सजदन करण वारो मोहम्मद करीम सा गड जन्नत में वेंदो तानी पेशानी सजदन सा आबाद करे समझो था सजदे वारी जाए लुड़कन सा आली करे इहो मानू मदीने वाले सा गड जन्नत में वेंदो सा क्या अमल कबो अल्लाह ताला शाल अमल की तौफीक अता फरमाए रब मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह मुझो चवण तवा जो ॿुधण पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए हो जा जान मेरे दिक्कत देखो और बेबे पढ़ा इंशाअल्लाह सुभान अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना मुहम्मद व आलिहि वसल्लम अजमईन या अल्लाह सल्लल्लाहु अलैहि फरमा खता गुजर फरमा तू असांजो सी असांखे पंजो बना दीन दुनिया की नेमत में संभाला माल फरमा हे मुझा मौला जेगा जी बुझूं सी उन जे मथा अमल की तौफीक अता फरमा करमपुर शरीफ जे पांधियड़ जो खैर फरमा सभनी जे दिल जो मुरादों पूरी फरमा हे मुझा करीम रब असांजे मुर्शिदन करीम के सेहत कामिला आजला अता फरमा हजरत साईं मिठड़े साईं जे दर्जात के बुलंद फरमा हे मुझा मौला हजरत मिठड़े साईं की कब्र में पंहिंजो नूर दाखिल फरमा उहा रहमत नाज़िल फरमा जेका तू पंहिंजे ख़ासि वली जे मथां नाज़िल फरमाईंदो रही असीं जेकी बि तुंहिंजे अल्लाह वारे जे आस्थाने ते कदम खणी आया आहियूं हे मुंहिंजा मौला वलीअनि जे सदके अल्लाह वारनि जे आस्थाने जे सदके असां सभिनी जे दिल जूं मुरादूं पूरियूं फरमा सभिनी जे दिल जा चाह मक़सद तमन्नाऊं पूरियूं फरमा जेको घुरियोसीं सो बि अता फरमा जेको न घुरी सघियासीं सो बि अता फरमा मौला असांखे मदीने वारे साईं जो दीदार नसीब फरमा मदीने जी हाज़िरी नसीब फरमा बार बार मोहम्मद ख़ज़रा जी ज़ियारत नसीब फरमा मुंहिंजा मौला जल्दी मदीने की हाज़िरी नसीब फरमा